कुरान जा ऐलान मयुशाकिल्लाह व रसूला फइन्नल्लाह शदीदुल इकाब। फरमाइए कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी गाल के शरीर दा बुधन त अल्लाह जी पकड़ बड़ी सख्त दन। व मयुशाकिल रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीना नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम फज़ाअत मसीरा। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी बात छड़ी अल्लाह जो कुरान गोया मुके तमा की जगह है तो खबरदार करने बनवारा बुध बुध किसे तू तो भलो न प्योवती के गुमान में के ख्याल इरादे में समझी तो आऊं कामयाबी कामनाना पर हुन सरदार दी बात छड़ियो बैठो आ जेकन छड़ियो बैठो आ तो बुध रब जो कुरान पर व मयुशा के रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा। जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात छड़िया समझण का बाद ने बोले सरदार जा पैरोकार न बनया ईमान वाली बात न वरतों असहाबे रसूल वाली बात न वरतों सदा नुवल्लिही मा तवल्ला। रब फरमाया सावन जा हाथ पकड़े करे कौन हटाईंदा से उनके मजबूर कौन करा से तो न इहो गसन ही गस वठो ये जिंदगी असा दई शरीरन पर बुधो जे के असा जिंदगी जे इन खुद मुख्तारी में पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाड के शरीरा फरमी व नुस्लिही जहन्नम आखिर पुजदा वनी करे जहन्नम में। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अजी दोस्तों अल्लाह ताला जी मदद ए मेहरबानी सा असी माशाअल्लाह काफी कीमती खुतबा नसीहतों कुरान सुन्नतों गालियों दी चुका हूँ। मदीर इंशाअल्लाह का तफसीली गुफ्तगू को ने इख्तिसार सा चंद गालियों तुम्हारे सामो अल्लाह जी मदद सा इंशाअल्लाह जिक्र कया तो ये सब गालियों बुद्धल जज के बुद्धदा से के असल कारगर तले थुनो जदे आऊं तवा ज़हन ठायो ते इंशाअल्लाह इन गालिन ते अमल कंदा से यकीन जानो अगर इहो जज्बो कोने तो न बुधण जो फायदो न बुधण जो फायदो बल्कि वेतर वबाल यौमइदिन तुहद्दिसु अखबारहा। बुद्धि असा जेकर अमल न कयो थी सके तो सुभाणे ही कबूल करे जी जमीन बसा ते गवाही दे हिते गड चाहा ही गालियों बुधन बुधाइन पर अमल कोन के असल शे अमल फरमी जेकर दीन जो गालियों बुद्धि बुधाए अमल न था जो तो एड़न माण्हुनि जे रबसी पाण तो चे तबाही को बियो चे याद घणी शक वो कई कुरान जी गाल फरमी वैलुल लिकुल्लि अफ़वाकिन नसीम अला फरमानन जे ले सरकशन जे ले गुनहगारन जे ले हलाकता तबाही बर्बादी वरी अल्लाह ताला उन मान जो वसूब रसूल केड़न जे ले यसमउ आयातिल्लाहि तुतला अलैहि ओए माण्हू जिन जे साम्हूं अल्लाह जो आयतूं पढ़ियूं वञनि थियूं ॿुधनि था ॼाणनि था पर ॿुधण ॿुधाइण खां पोइ फरमी सुम्म युसिर्रु मुस्तकबिरन कअल्लम यस्माहा। पोइ वारी जिंदगी अॻ वारी जिंदगी में फर्क को बि कोन्ह ॿुधण खां पोइ बि जहिड़ो ॿुधनि ई कोन्ह को फबश्शिरहु बिअज़ाबिन अलीम इन्हनि माण्हुनि खे अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे। वइज़ा अलिम मिन आयातिना शयअन इत्तख़ज़हा हुज़वा उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन। ये माण्हू असांजी आयतनि खे भोॻदा सम्झनि अल्लाह अहकमुल हाकिमीन जो ॻाल्हियूं हुन जे अज़ीम पैगंबर रहमतुल लिल आलमीन जो ॻाल्हियूं माण्हू इन शयुनि खे भोॻदा सम्झनि पर मैं जेके असांजे ॻाल्हियुनि खे भोॻदा आहिनि उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन हिननि जे लिए वॾो सख़्त अज़ाब आहे जेको ॿुधी ॻाल्हियुनि ते अमल नथा कनि। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्म ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्म औला लक फऔला। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि ज़माने में बिगड़ाड़ा माण्हू हुआ नबीन जे सरदार जे साम्हूं जी वेंदा उथी हलिया वेंदा जिंदगी में काई तब्दीली कान हुई। रब से उन्हनि माण्हुनि जे बारे में फरमाए तो हिन ज़ात जूं ॻाल्हियूं ॿुधी शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधी जेके न नमाज़ी बनिया न दीनदार बनिया न जिंदगी में इन्हनि इनकलाब आंदो ये जहन्नम जा मुस्तहिक
इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मक़सद इहो आहे हिकिड़ी हिकिड़ी आयत हिकिड़ी हिकिड़ी हदीस मुखां तव्हां खां कान का डिमांड थी करे कान का तलब थी करे कोन को मुतालिबो थी करे तो तोखे हीअं करिणो पवंदो तोखे हीअं करिणो पवंदो पोइ असां जे लाइ हीअ ॻाल्हियूं कारगर तॾहिं साबित थींदियूं जॾहिं असां इहे ॻाल्हियूं ॿुधी अमल जो सिलसिलो शुरू कयूं जो इंशाअल्लाह अमल कंदासीं वो इंतिहा जेका सूरह आल अराफ जी आयत पढ़ी आहे इन सूरत आयत की तशरीह में इंतहाई इख्तिसार से चंद ॻाल्हियूं ज़िक्र थो कयां अवल तर्जुमो ॿुधो अल्लाह ताला 4 ॻाल्हियूं कयूं हिन आयत में हूं तो घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर 4 ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे असां मिड़नी जे सोच आहे त अल्लाह कामयाबी अता करे आहे न सोच हुअणु घुरिजे जे इंसान में अकुल सोच आहे तो कामयाबी जो तलबगार हुअणु घुरिजे बाक़ी जो एतिरो बेवकूफ़ आहे जंहिंखे कामयाबी नाकामी जी का ख़बर कोन्हे तो पंहिंजे अकल ते मातम करे हर इंसान चाहे तो कामयाब ऐं थिया कामरान थिया ऐं वरी ॿी ॻाल्हि हीअ त दुनिया जूं कामरानियुनि से त अर्ज़ी आहे अॼुकल्ह सोशल मीडिया अख़बारात पढ़ो था फेसबुक ते ॾिसो था वॾा वॾा दुनिया जा वॾा वॾा बादशाह वॾा वॾा नाला वॾियूं वॾियूं शोहरतूं रोज़ कंहिं न कंहिं जी ख़बर थी जॾहिं फिलाणे जी फौतगी थी जॾहिं फिलाणे जी फौतगी थी हिकिड़े पासे महलूं ॾिसो सवारियूं ॾिसो पोइ इंडियन में हिकिड़े अरब सगोरे जी ख़बर पे हली त जंहिंजे चढ़ण जूं सवारियूं सोन जूं सॼी सॼी गाॾी सोन जी बंगलो ॾेखारनि बंगले जूं टूटिन खां वठी बेड खां वठी बिस्तर खां वठी सभु शइ सोन जी ओ हताक में चपलूं बि सोन जूं ठारायूं वॾी कामयाबी ज़ाहिरी दुनिया जे नज़रनि सां वरी हेठां अगली तस्वीर ॾिनऊं कुछ साल ध्यान दुनिया मां वफ़ात करे वियो पुराणी हिकिड़ी फिटल कवर आहे उन जे मथां उन माण्हू जो नालो लिखियो कामयाबी त आरज़ी मिली पर वरी में इहा कामयाबी त कम जी कान्हे का दुनिया जा वॾा बड गॾु करी इन घटिन गलियुनि में घुमंदे किथे मलकुल मौत आयो रूह कब्ज़ करे वियो तुंहिंजी कामयाबी त कंहिं कम जी कान्हे तू जेके कामयाबियूं समझी थो न ये सब आरज़ी मामला ही बन्नी ही नालो ही शोहरत ही चे ही शे मौत तो वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं बीमारी दुनिया में तारी थे बिस्तर अलाल ते आरामी आहे दुनिया भर जा खजाना हिन वटि गॾनि पर भाॼी भिंडियुनि खां सवा खाए कोन अथनि दुनिया जा खोड़ सारा खजाना बंगला गाड़ियूं सहूलतूं पर हालत या दस्त उन्हें के पंहिंजे बिस्तर तां लही कदाए हाजती वञण जी ताक़त कान्हे का यकीन ॼाणो ही जो असीं कुरान हदीस हक़ आहे पर हिन ज़हन ते असीं ज़ोर ॾियूं ही जेके बि असांखे कामयाबियूं कामरानियूं नज़र अचनि सभु धोखो आहे अरे फरमाया रुगो तव्हांखे कामयाबी न सभु खां वॾी कामयाबी थो ॾिसां अहिड़ी कामयाबी अॼु खां तव्हां अज़ीम आहियो तव्हांखे कॾहिं ज़िल्लत ॾिसणी कान पवंदी अॼु खां तव्हां अल्लाह जा महबूब आहियो रब जूं रहमतूं बरकतूं तव्हांखे नसीब थींदियूं ज़माने तव्हां ते मौत जो वक़्तु अचे रब जा फ़रिश्ता तव्हांजा सलामी हूंदा राज बाग वारा तव्हांखे वञी के क़बर जी कुंड में दफ़न करे क़बर कान हूंदी जन्नत जो बाग हूंदो वो दस दुनिया वो सजन सालन थी तव्हां उन क़बर में चैन सां सुम्हंदो नम का नौमतिल उरूस आहे क़बर पर वर में कुंवार वांगुरु सुतो पियो हूंदो उठी मशर जे मैदान में दो फरिश्ता प्रोटोकॉल ॾींदा बग़ैर हिसाब किताब जे अहिड़ी कामयाबी जो इंसान जे तसव्वुर में न अचे एॾी वॾी कामयाबी ऐं मिले जामे थी जेका बाक़ी ज़िंदगी बची अथव के 30 जे ॾहाके में के 40 जे में के 50 जे में किंजा छिड़ा वार थी किंजा हरड़ा केतिरो चेहरा हूंदा 5 साल 10 साल 15 साल या कामयाबी माण्हू आसान आहे तौबा करे अल्लाह जे दर ते अचो बाक़ी ज़िंदगी रब खे राज़ी करण में लॻायो क़ुरान गवाह तव्हांखे रब सी कामयाब कंदो माफ़ी जा गुनाह माफ़ थींदा ही वॾे खां वॾी कामयाबी बि मिली वेंदी हाणे अकल वारे माण्हू खे इहे ॻाल्हियूं दिलि ते असर कनि सोचे यार वाकई ॻाल्हि त सही आहे हेॾे होॾे जेको नज़र अचे थो खंभ वॾा वॾा आया विया अॼु केरु पुछे न कोन थो असीं मलिया वेंदासीं रफ़ी फरमाए थो कामयाबी जो ॾस तव्हांखे आऊं थो हाणे आयतनि में अल्लाह ताला 3 निशानियूं ॾिसियूं तव्हां पंहिंजे अंदरि पैदा कयो फरमाए त जंहिं पैदा कयूं इहे न 3 निशानियूं उन जी कामयाबी जी गारंटी के मौलवी मुफ्ती खां न वठो रब तो फरमायो पाण ॾेई थो वञे ये 3 कम तव्हां कयो तव्हां कामयाब उन 3 कमनि में पहिरियों जेको अल्लाह ताला कमु ॾसियो
फरमाया अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित-तौराति वल इंजील वयअमुरुहुम बिल मारूफ वयनहाहुम अनिल मुनकर वयुहिल्लु लहुमुत तय्यिबात वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस। फरमाया पेरी पेरी निशानी तो मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार बण जी वञो। फरमाया जेके माण्हू मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी कंदा और उन्हें मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जेदो तस्करो तौरात में बा इंजील में आ तौरात इंजील में जेदो तस्करो लहंदा जेका उहा ज़ात जी दुनिया के गुमराही में कढियो गुमराही जा गट जेके उनन जे किचन में पहला से लाथई गुनाहन जो गुबार जे वजूदन ते हुयो वो खत्म कई। फरमाया जेह इने ज़ात जी पैरवी कई सब का पेरी कामयाब माण्हू जी निशानी है। ये आयत पेरियों पेरियों मुतालबो इहो दी करे अज का तहियो कर तो पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम के अकीदे का वठी करे अमल ते अख्तियार करनो उन्हें ज़ात दी पैरवी करनी आ। तमाम केतरा मुसलमान जेके भुलिया बैठा बस असी मञू था बस असांजी मोहब्बत था बस कलमो पढ़ूं था बस नालो वठूं था दमूडा चुमी अखिन ते रखूं था यार वडो एहतराम दा कयो पर मैं इहो एहतराम कबजो कोने असल एहतराम ही आ। रसूलुल्लाह जी ज़ात आई इन जे लाए सब गालियों जने जे पोया हलो कुर्बान कयो पंहिंजी ख्वाहिशन के इरादन के दुनिया के ही ज़ात आई इन जे लाए सब के जने हिंजे पोया लगो। फरमाया वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। मेरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के साथ इन्हें जेली रवानो फरमायो आत्मा सब गालियों जने सब सरदार जने हिंजे पोया लगी पो वतिउल्लाह व रसूलहु इन कुंतुम मुमिनीन। रब जे कुरान फरमायो कद अफलहल मुमिनून कामयाब मोमिन थीदा। और मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने ऐलान फरमायो अन फरमाइंदा ला यदखुलुल जन्नत इल्लल मुमिनून। इन सारी दुनिया में कामयाब उही थीदा जेके मोमिन होगा। हाने अल्लाह जो कुरान वरी दसे दो तमाम मोमिन केरन फरमायो वतिउल्लाह व रसूलहु इन कुंतुम मुमिनीन। मोमिन उहे तो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार बनया। सारी दुनिया चंदी या आम चवा दो तमाम चंदा हो दो सी हिदायत की वार ते हलूं पिया पर अल्लाह ताला फरमायो बुदो बुदो हिदायत वाला तमा तदे लेखा वेंदो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी कयो वत्तबिहु लअल्लकुम तहतदून तदे तमा हिदायत वाला थींदो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पोया लगी पो व इन तुतीहु तहतदू। हर मामले में तवाजा कन मुतवज्जे थन मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम चागे भत हुजे पोत हुजे खुशी हुजे गमी हुजे अकीदो हुजे अमल हुजे दुनिया के तमाम तर मामलात में मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी गाल के जेके वठदा अल्लाह ताला कुरान हकीम में फरमाया तो इही हिदायत वाला माण्हू वन। वमन युतिल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। भाई मुझे तमा के जन्नत खपे छो जो तमा के चंदो फला कि हिक शे जलाना के बीच में शे जलाना जिन शे जलाना दुनिया आखिरत के तमाम तर भलाएं जला के दर देवा ध्यान की जरूरत होने हिकड़ो गसी अलीमा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात। वमन युतिल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। तमाम उहे कामयाबो कामरान थींदा जन्नत मानीदा ओ जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान जी पोइवारी कंदा रुगो जन्नती कोन बनबा अहड़ा तो जन्नती बनबा। वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वश्शुहदाई वस्सालिहीना व हसुन उलाइका रफीका ज़ालिकल फद्लु मिनल्लाह व कफ़ा बिल्लाहि अलीमा। अब तो फरमाया हिकड़ो तबको अहड़े कामयाब माण्हुनि जो आ जेके रुगो जन्नती कोनन बल्कि अहड़ा जन्नती जने जन्नत में वीदा केड़ी जन्नत जेजी जमीन वडे खुश वडी मुस्क अंबर जी छय हुंदी जिथे माला तो सोना ऐं चांदी जो जुड़िल हुजो जिथे जा थाम सोना ऐं चांदी जा जुड़िल हुंदा जिथे जा वडा वडा कदामत वारा वण जेकन हिकड़े वण जी छाव में घोड़ो डोड़ायो वने 100 साल थी घोड़ो डोड़े हिकड़े वण जी छाव न खुटे उहे वण बि सोन जा उहे वण बि चांदी जा थाम बि सोने चांदी जा जिथे खीर जूं हरू नजर अचन जिथे शफाफ पानी जूं हरू नजर अचन जिथे शराब जूं हरू नजर अचन
पर इन सभनी गाल मां वरी कमाल जी गाल है इते पहुंचदा पर इते पहुंचण खां बाद में हेडे नजर खंदा इब्राहिम अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा आदम अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा मूसा अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा ज़करिया अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा यहया अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा ईसा अलैहिस्सलाम गड्डा हेडे नजर खंदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी ज़ात गड्डा फरमाया को जन्नत में नबी दा बल्कि नबीयन सिद्दीकन शहीदन संगत जन्नत में होगा पर बुदो 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 इन्हें एडी बड़ी मंजिल जलाब को 9 गस्त तलाश करनी जरूरत काने का जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा ताबेदार बनया न वो जन्नती बनबा बल्कि जन्नत में नबीयन जा साथी बनबा ज़ालिक खैरु हसनु तवीला केड़े केड़े खैर जो तस्करो करे केड़ी केड़ी भलाई जो तस्करो करे रब ताला मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की पैरवी में सब खैरी भलाई जो गालियों रखे जरियो जे चाहो था दुनिया जे मुख्तसर सफर का बाद में इस सब मंजिलों मिली वजन तहियो कयो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जाता बेदार बन जी पो पर मैं जेता बेदार न था बन जो तुम्हारी अगियो ऐलान मुदी चलियो समाज खुशा माशरो खुशा दुनिया खुशा पीर साहब खुशा मुरीद खुशन यार औ यार खुशन पर कुरान पर मैं तो याद रखी चल जा जे करे तो मिछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी न कई उन्हें जी साथ के उन्हें जी गाल के उन्हें जे खोल के कोले फैसल तो तस्लीम न कयो याद रखी चलिया सजी दुनिया तो मां खुश हो जाए पर ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ना फरमाना कढ़े तुखे मंजिल काल मिलदी कुरान जा ऐलान मयुशाकिल्लाह व रसूला फइन्नल्लाह शदीदुल इकाब पर जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी गाल के शदीद दा बुधन तो अल्लाह जी पकड़ बड़ी सख्त दन व मयुशाकिल रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीना नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम फज़ाअत मसीरा हर में जन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी बात छड़ी अल्लाह जो कुरान गोया मुके तमा की जगह है पे खबरदार करने पड़वारा बुध बुध किसे तू तो भलियो न प्योवती के गुमान में के ख्याल इरादे में समझी तो औ कामयाबी कामनाना पर हुन सरदार दी बात छडियो बैठो आ जेकन छडियो बैठो आ तो बुध रब जो कुरान पर व मयुशा के रसूल मिन बादी मा तबय्यन लहुल हुदा जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात छड़िया समझण का बाद ने बोले सरदार जा पैरोकार न बनया ईमान वाली बात न वरतों असहाबे रसूल वाली बात न वरतों सदा नुवल्लिही मा तवल्ला रब फरमाया सावन जा हाथ पकड़े करे कौन हटाईंदा से उनके मजबूर कौन करा से तो न इहो गस नहीं गस वठो ये जिंदगी असा दई शरीरन पर बुधो जे के असा जिंदगी जे इने खुद मुख्तारी में पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी वाड के शरीरा फरमी व नुस्लिही जहन्नम आखिर पुजदा वनी करे जहन्नम में सात मसीरा बुदो बुदो जहन्नम बड़ी बुरी शेया फलम यालमु अन्नहु मन युहादिदिल्लाह व रसूला फइन्न लहु नार जहन्नम खालिदन फीहा अबदा फिर ये कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की बात छड़े बेटा ये अबदी जहन्नमी बढ़ दिया फलिहदरिल लदीन युखालिफूना अन अमरिही अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम अल्लाह जो कुरान मौला करीम फरमाया तो कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात के शरीदा सरदारन जे सरदार वाली राह के शरीदा सोच फिक्र नजरिए के शरीदा और तो फरमाया दुनिया नसानन के छड़े तारे ऊपर हिकड़ी गाल अन तुसीबहुम फितना ऐन मुमकिना इनके दुनिया की जिंदगी में कोई फितनों का मुसीबत पकड़े वने पर जेकर दुनिया में बची वया और मुसीबहुम अज़ाबुन अलीम हेरे जालिमन के अज़ाब अलीम का कोई बचाए कौन सकदो मय्यसिल्लाह व रसूलहु फइन्न लहु नार जहन्नम कि फरमाया मय्यसिल्लाह व रसूलहु फयतअद्द हुदूदहु युदखिलहु नारा फरमाया कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात को अक्षु पूजा बैठा है पूजा करीन को दो चके जो पोए लगा को दो चवे के जो पोए लगा को दो चवे फिलाने सा पे निभाया को दो चवे फिलाने सा पे निभाया रब जे कुरान फरमायो सारी दुनिया सा निभायो पर बुधो जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाली बात शरिया पर मैं युदखिलहु नारा अज जो सुबारे इनन जो जदे साह जो सबो टुटो ते जहन्नम दाखिल दीदा
पेरी पेरी का शर्त कामयाबी लेदन तहियो कर जा जिंदगी बाकी बची या वो मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी इत्तिबा इताअत फरमा बरदारी और हुक्म के अखिन ते रखनो हा कुर्बान वंजे कुरान ता करे जी तिबियान लिकुल्ली शै पूछो तो सही कुरान का ये हर शे तमा के खोले खोले तो बुधाए पर जो कुरान फरमाए हुई हुक्म दो पर गडो गड प्रैक्टिकल में तवा निजाम मौजूद आ मुखा अगमे तवा साईं जो खिताब दो दिसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे साहब की इताअत कबिया की पैरवी कबिया और वडी उन्हें जाए ते पूछो तो कुरान चयो ना पहिना आमनु में मिसले आमन तुम भी फकत तदो हिदायत वाला तने थींदो जने हिनन जवानन वारी वाट वठो वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबअहूम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु सूरह तौबा जा अल्फा पर में अल्लाह उन्हनि खे राज़ी थींदो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जा पैरोकार बणिया यकीन जाणियो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जी तअज़ीम जा अहिड़ा सच्चा तालिब हा सच्चा आमिल हा वो पान तो नाफरमानी कौन कंदा पर दुनिया के कंदे दिसदा अब कंबी विदा असां सरदार जी मुखालिफ छो पी थे इहाद वफादारी है पान त वफा में हया क्यों बारे छड़ियो ये तो बड़ो तवील उनवाना घर बच्चा वतन इलाका सब से छड़ियो मक्के जड़ो अमीर शहर छड़ियो पंजा बच्चा पंजी हर शे कुर्बान पर एड़ा त वफादारा कि बी जाते दिसदान असा जे सरदार जी तालीम जी मुखालिफत भी थे हुन जे वजूद ते डहका उतारी थी आखिर छो इमाम बहकी रहमहुल्लाह मैंने किताब अल आदाब में बाब कैम कयो तो घरन के खूबसूरत करण जे ला पर्दा लटकाए जन चादरूं लगाए जन उन्हें जो बयान तवील हदीस आदम नबी करीम इस्लाम जन दुनिया जलेगा सहाबा किराम ते जमानो हुआ एक बुढ़ड़े सहाबी के मानू दावत निया असां जे घर भटका शादी या वली हुआ अच्छा हदीस में तो आयो कमजोरा पोड़ोगा वरड़ी उम्र जो आके साथड़ी सा गडायो जने उन्हें जाए ते पुतो उन्हें जो घर के जो ईंद से तेन घर जे भितन के भित तो जाहिरी काने का रुगो चादरू रुगो कपड़ा वडो खूबसूरत माहौल ठायो वाह रसूलुल्लाह या असहाब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में दो साहब सगो वे ही जो ज़रो कतार रोए रोए को जोलो इहा दिल हुई जेका ये शो बर्दाश्त को दे जो ओ मिट माट फोद थो जन के एड़ा पत्थर दिल न लुड़क न थो करे ये बुढ़ो साहबी ज़ारो कतार रोए पियो वे जो वे ही करे अजीज पुछंदा मा अल्लाहु जिन्नका रब तोखे आबाद रखे सदा सलामत रखे हंसो मुस्कुराई तो रखे दे तो खबर छाजे करे पियो रोई और करे तो रोया ने जे करे तो मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी करी गाल मुखे याद आई अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम फरमायो अन करीब हेड़ो जमानो इंदो अज जी बैतुल्लाह के तमा खिलाफ चढ़िलदा दिसो बैतुल्लाह जी दीवारन दे कपड़ा चढ़िलदा दिसो पान करीम अलैहिस्सलाम फरमायो अन करीब हेड़ो जमानो मुकाबद में इंदो मानो पंजे दीवारन के खूबसूरत करन जेला उनन ते चादरू लटकाईंदा उनन ते पर्दा लटकाईंदा सहाबी सगो फरमाया तो इने गाल के नबी करीम अलैहिस्सलाम जन्ना पसंद कयो रोया तो इन्हें गाल ते जो असांजे जिंदगी में अल्लाह जे रसूल जी नाफरमानी करन ले दुनिया शुरू थी वई आ एडी वो बात है इमाम इब्न शैबा रहमहुल्लाह किताबुल लिबास में बाब सित्र अल जिदार में हदीस मुबारक आंदी सोने उमर के जीकड़े मानू चयो साईं तवा जो पुत्रा पर तवा जे पुत्र जे कोई ना घर जो भितू सोहणियों करन जे ले खूबसूरत करन जे ले बड़ा पर्दा लटकाया कुफर शिरक जी गाल काने का रुगो मामलो है तुरे तो तुझे पुत्र ही कम कयो पान फरमी अल्लाह दी रात जो कसम गवाह थी वने जे मुझे पुत्र अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी मुखालिफत करे इए कयो त आ उमर हुंजे घर के बाहर नहीं छडींदस फरमी पेरी पेरी गाल है दुआ के अल्लाह ताला उस्ताद जी स्पीकर के सही करे पेरी पेरी गाल है हाथ अल्लाह जे कुरान जे का वाट दसी सच्ची ताबेदारी कयो हाणे ही एकड़ो नुक्तो वडो तवील आ जेने के लगी विदा ते पजो टाइम खत्म थी वेंदो पर में पेरी गाल दवे हा छली मुसलमानी छलो इकरार इज़हार इहो न पेरी पेरी गाल आ तो ओए मानू कामयाब थींदा जेके मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार हुंदा वरी बी गाल न सही अगे बियो कन फरमी फल्लजीना आमनू बिही व ज़रूहु व नसरू
पर बी गालियात मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात सा एडी उन जी मोहब्बत हुंदी उन्हें के असीम जानीदा एडो ने जो एहतराम कदा पूरी जिंदगी में श्री मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम जी ताईद कदा हिमायत कदा गोया उन जा ज़मीर इने गाल जी गवाही दींदा त सब पो पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब खां पेरियां पेरियां इहा गाल आहे बम पैरवी तरे कंदो जॾहिं सुञाणे पर में ही माण्हू रुगो ठली पैरवी कोन कंदा इन पैरवी जे पोयां हिननि जो नज़रियो हूंदो हिननि जी सोच हूंदी उहा सोच नज़रियो छा हूंदी हिननि जो नज़रियो हूंदो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खां मथे ख़ल्क़ में को आहे कोन्हे को वरी इत्तेदा बि इन जाइ ते बि करे सोचूं था हा तव्हां असांजो समाज माशर असां मां सभिनी जे इल्ला माशाअल्लाह इल्ला मन रहम रबी ज़हननि ते छाप चढ़ियल आहे मजलिसूं महफ़िलूं कचहरियूं को कंहिंजी कचहरी में कंहिंजी तारीफ़ में को कंहिंजी तारीफ़ में इंशाअल्लाह ही जेके मुख़्तसर ॻाल्हियूं ॾिसां थो तव्हां तवज्जो सां ॿुधो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी अल्लाह हदीस चवनि छा था हिननि जी दावत जो मक़सद छा आहे तकरीर जो मक़सद छा आहे हिननि जी जेके ॻाल्हियूं कंदा हिननि जो ख़ुलासो छा आहे फरमाए तुने ज़ात जी पैरवी ले पंहिंजो पाण खे तयारु कयो पर पैरवी जो जज्बो तव्हां में तॾहिं पैदा थींदो तव्हांजो ज़मीर गवाही ॾे त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब खां आला ही पीर ही मीर ही वज़ीर ही मुशीर ये सब कल जा सरदार बाबो फोत थी वियो हाणे पुट खे पग असीं त हली बदिरायूं हाणे फिलाणे ॾींहुं साहब जो पुट खे पग बदिराए बि गॾु थियो राज गॾु थींदो आहे पीर साहब ॾाढो नाले वारो हो मुफ्ती साहब वॾो नाले वारो हो वॾे नाले वारो हाणे हुनजे पुट खे पग पिया पाराइनि इहो पुट अॻ में सरदार कोन हो अॼु कपिड़े जा छवाल ॿधा थंद हाणे सरदार पीर आहे मीर आहे मुफ़्त अॼु असीं इन्हनि जे पोयां लॻा पियूं अलाह जो दीन चए थो ही तव्हां ज़मीननि ते सरदार ठाहिया न इन्हनि खे एॾी तरदीद आहे जो हिन ख़ल्क़ में हिकिड़ो अहिड़ो बि सरदार आहे जंहिंखे सरदारी जो ताज रब फरमाए असां पाराए मोकिलियो आहे ऐं अॼु जी ॻाल्हि कान्हे ही पंहिंजे ज़हननि में अॼु खां पोइ ही ॻाल्हियूं ॿुधी अचो सभु कुझु हिन ख़ल्क़ में अगरि कंहिंजी ॻाल्हि आहे मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾो अवीम सरदार वक्त जी टाइम जी सदिन जी जेकॾहिं असीं ॻाणाटो कयूं त हद हिसाब कोन्हे का शइ कान्हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उन वक़्त वो सरदार आहे इमाम तिरमिज़ी अब्वाबुल मनाक़िब में बाब मा जा फी फ़ज़्लिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे बाल करीम जे साम्हूं सहाबी सगरे में ही सवाल कयो मदा वजबत लकन नबुवा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां नबी कॾहिं बणिया आहियो तव्हांखे नबूवत कॾहिं मिली आहे तव्हांजी सरदारी जो फ़ैसिलो कॾहिं थियो आहे मुसलमानो मुतवज्जे थियो सरदारनि जे सरदार जे रुजू कयो लाहियो पंहिंजे किचन मां घटि को कंहिंजो मोतक़िद आहे को कंहिंजो पोइ लॻा को कंहिंजो पैरोकार आहे कंहिंजी ज़िंदगी में कंहिंजो नालो रोशन आहे को कंहिंखे सभु कुझु थो सम्झे को कंहिंखे सभु कुझु थो सम्झे अचो सभु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात लाइ मुतवज्जे थियो पर में उहो सरदार आहे अॼु सहाबी सगोरे सवाल कयो मता वजबत लकन नबुवा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां नबी कॾहिं थियो तव्हांजी नबूवत जो फ़ैसिलो कॾहिं ॾियो तव्हांजी सरदारी जो फ़ैसिलो कॾहिं ॾियो हाणे फरमाईंदा आदम बैन रूह वल जसद जॾहिं आदम जो रूह ऐं जिस्म अञा अलॻि हुयो मां मोहम्मद उन टाइम ते बि नबी हुयमि तक़दीर जे औराक ते उन वक़्त खां हेड़े सरदार जी सरदारी लिखी वई रुगो लिखी कान वई वही अल्लाह मीसाक नबीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम व खलतुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिन अश-शाहिदीन ओ मुसलमानो मुतवज्जे तो सुञाणो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के सुञाणो रसूलुल्लाह जे शान के सुञाणो रब जे हबीब जे मकाम के ही उहा अज़मतन वारी ज़ात आ हिन सरदारी एडी पुरानी आ हिनजी अगवानी एडी पुरानी आ कि उन्हें वक्त जो सरदार इमाम पेशवा उन्हें दौर जो रहबरी रहनुमा अल्लाह ताला फरमाए तो दुनिया न जुड़ी हुई न ज़मीन हुई न आसमान हुआ न सितारा हुआ दुनिया जो चरखो न हलियो हुयो उन्हें टाइम ते रब के गड कयो नबीयन के जबले तूर ते भी जेको रब सां ॻाल्हाए थो मूसा उन्हें रब जे कलीम अल्लाह जे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम जो रूह मौजूद आहे आदम अलैहिस्सलाम जो रूह मौजूद आहे ये सब भलारा गॾु करे रब उन्हनि खे फरमाए थो तव्हां वक़्त जा सरदार आहियो तव्हांखे नबूवतूं मिलदियूं हिकमतूं मिलदियूं सरदारियूं मिलदियूं पर ॿुधी छॾो सुम्मा जाअकुम
जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना। है मुजा नबियो तमा जो सरदारियों मनसब करी जाए थे पर बुधो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जीवने सब जा सब हिंजी जात ते ईमान आने हिंजी दीन जा दाई मुबल्लिग बन जी करे हिंजी मदद कयो ओहो सरदारा पर मैं सब सरदार कुंबे कबीले इलाके ते महदूद होया पर ही रसूलुल्लाह जो शाना पर मैं कुलिया अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीया ओ बिचरा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुनिया जे सामो ऐलान करे पंजी सरदारी खां बाखबर करींद केडो वडो सरदारा चो मानन के या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीया फरमाइंदा बुदो वो सब जा सब इंसानों मातमा सबनी जो सरदारा रुबो अज तई ना फरमी वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास जैसी ते इंसानियत मौजूदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सरदारी काफिया मकान मोहम्मद नवाहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीना व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। हाने क़यामत जी सबूती के बे सरदार की जरूरत ही कान पवंदी रुगो इंसानो तमाम जो सरदार कोने तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरकान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा एक पूरे जहान जो सरदारा हमार सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन फिर वो सरदारी कोने पूरे जहान की रहमता कुल उही अलैहि अन्नहु समा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समिअना कुरआनन अजबा यहदी इलल मुश्रिक आमन्ना बि वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा करे जिसोदा जिन्न कुरान बुदी करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम से ईमान प्यारे या कौम अजीबू दाई अल्लाह फामिनु बिही यगफिर लकुम मिन ज़ुनूबिकुम व युजिरकुम मिन अज़ाबिन अलीम। रब जो कुरान छवी ओ सिपारो सूरतुल हकाफा रब तो फरमाया वो ईमान कोन प्यारे हिकड़ी एहड़ी कौमा हिकड़ी कौम जा एहड़ा बे शख्सन पनी कौम जे सामू बीठान कुरान दो जसे छाता चवन पनी कौम के या कौमना अजीबू दाई अल्लाह ओ कौम मारो बुदो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी गाल मन्यो उन्हें ते ईमान आयो युजिरकुम मिन अज़ाबिन अलीम अज़ाबन खां बची वेंदो व मन ला युजिब दाई अल्लाह जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते ईमान न थाणियो फलैस लहू बिमौजिदिन फिल अर्द तो बुधो रब के कोई आजिज करण वारो कोने या एडी वडी तकरीर को माण्हू न पियो करे कुरान दो चवे तो जिन पिया पंजी मजलिसन में कर ये असांजे सरदार जो शान कॾहिं खां सरदारी मिली या केॾो वॾो सरदार आहे इंसान क़यामत के अचण वारा इंसान फरमाई जिन्नात ही जो हदीस दे किताबन दे रुजूदा कयूं यकीन जानो वक्तन फवक्तन पखी परिंदा दरिंदा बने सरदार जी अजमत का तस्करा पिया कर और अदबुल मुफरद पढ़ी ॾिसो पखिन जे आनन खणन जो बयान पढ़ी ॾिसो साहबी सुबुल फरमाया तो रसूलुल्लाह जी ज़ात सां असां पखिन के ॻाल्हाईंदे ॾिठो हिकिड़ो माण्हू वण ते चढ़ियो कि पखी जा आना लाहे आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि साहब सां गॾु सफ़र कनि पिया साहबी सुबुल सना अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो ॾिठो थे न उन पखी जॾहिं पंहिंजे आखेरे ॾे रुजू कयो उनखे आना नज़र कोन आया ॾिठमि त उहो पखी नबी करीम सलाम जे मथरे जे मथां उॾामे पियो ऐं पंहिंजी ॿोली में चुणचुण पियो करे गहराई में वञी करे गौर कयो साहबा त हेतिरा ज़रा पर पखी बि ॼाणे थो त सरदार ही आहे पखी जी मारिफत आहे हदीस किताब सुनदारमी पढ़ो मुकदमो पढ़ो इब्तिदाई अब्वाब साहब सुगरा फरमांदा नमाज पढ़ी करे निकता से बगड़न जो लश्कर बीठो वा रसूलुल्लाह जी जात निकती गालियों बोलियो दी बगड़ खुशी में झंग दे निकरिया उस नगामत पढ़ो सुन अब्दुल्लाह बिन अब्बास से हदीस बयान करे पढ़ो हदीस में तमाके मिल दो तो नबी करीम सलाम भी करे उठ सा कचहरी करे हदीस किताब सही इब्न हिब्बान पढ़ो किताब मोजिज़ाती ही पढ़ो किताब अखबार ही बाब मोजिज़ाती सल्लम पढ़ी करे ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही इशारो दा कन वण जी टारी दे वण जी टारी टुटी करे रसूलुल्लाह दे सामो भी पेश पे सही मुस्लिम पढ़ो किताब ज़ुहद पढ़ो बाब हदीस जाबिर पढ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जी टारी के वठी पान फरमाइंदा उक़तादी इलैय बिइज़्निल्लाह वण के केहा में कजरी थे जिनन जाना इंसानन जाना पखिन जाना वण सा वण जी टारी वठी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा वण अल्लाह जे अमर सा मुझे पोया हली पो साहब ज़ुगर फरमाया तो दिसा पियो जे उठ के महार में वठी करे हलाइबो अज रसूलुल्लाह के ठमो ने वण के टारी का वठो करे पोया पे हलाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी केड़ी शे जो तस्करो करे
यकीन जानो ही कुरान ने रुजू था क्यों ही शयूं समझण जो पंहिंजे पान खां पुछण जो उन्हें जी ॻाल्हि केतिरी मनी अथव उन्हें जा केतिरा ध्यान पर में एडो वॾो सरदार है कुरान के पढ़ी ॾिसो सॼो कुरान हिन अज़मत तो बयान करे पर में वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। ओ मुसलमानों बचो अल्लाह जे कलाम ना रुजू कयो पंजी पंचायत विहारे करे सरदार न चूड़ियो मस्जिद जे मौलवी खान पुछा कयो के जे पोया हलो रब जे कुरान का पुछा दा कयो सब का वडो सरदार केरा रब जो कुरान फरमाए तो सब का वडो सरदार खल्क में विछड़ो मोहम्मद करीम अलैहि सलाम एडे वडे शान ईमान जो मालिका एडे वडे रुतबे दर्जे जो मालिका रब ताला फरमायो वद्दुहा सुबह जी घड़ी जो कसमा वल्लैलि इज़ा सजा रात जो कसमा अल्लाह ताला कसम खड़ी करे ऐलान फरमाए दो मा वद्दाक रब्बुक वमा कला। वो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जा मुखालिफ चोने पे आके मोहम्मद करीम अलैहि सलाम के मोहम्मद करीम अलैहि सलाम जे रब छड़े दिनो वा रब नाराजी हुआ मा रब आसमान ता कुरान नाज़िल करे फरमाया तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु तुखे तुझे रब छड़ियो लागे तुखा तुझो रब रुठो लागे वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ सरदारन जा सरदार ही दुनिया तो तुझी अजीम आही आहे पर आखिरत तुझे ला अन्या बेहतर रा वल सौफ युतीक रब्बुक वतरदा। ओ बिछड़ा मोहम्मद करीम अलैहि सलाम क़यामत जे दिहाड़े तोखे एतिरो त ॾींदासीं जो तुंहिंजो रब तोखे राज़ी करे छॾींदो। से मुस्लिम किताबुल ईमान बाब दुआए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये आयत की तफसीर तशरीफ पढ़ो केड़े मौके ते नाज़िल थी वाह तुझे मुझे सरदार जो शान साहबी फरमाया तो बिछड़ा मोहम्मद करीम अलैहि सलाम बिछा नमाज में बीठे बीठे कुरान पढ़ते पढ़ते तुझे मुझे सरदार के उम्मत याद आई साहबी फरमाया तो बिछड़ा मोहम्मद करीम अलैहि सलाम ज़ारो कतार रोने लगा कुरान पढ़दा वनंदा रोईदा वनंदा कुरान पढ़दा वनंदा रोईदा वनंदा हत्ता के जिब्रील अमीन रब जे अमर सा आयो वा वो सरदारा जिनके मामलात ला आसमान सा जिब्रील ईंदो वा वो सरदारा जेके दिलदारी जहान जो रब ॾींदो वा जिब्रील अमीन लगी आयो ओ बिछड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाजे रोण जो सबब छागे ही तवाजे गमगीन थियण जो सबब छागे नबी कायनात अलैहि सलाम फरमाया था जिब्रील मुखे मुझी उम्मत याद आई आ उम्मत ने मामलात ला रोया दो जिब्रील भी खबर खणी करे वापस आसमान दे वियो वा पर जिब्रील रब जे तरफों पैगाम खणी दो अचे ओ बिछड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे तरफों पैगाम खणी आयो वा जिहानन जो रब तो फरमाए ही वो सरदारा जैसा रब मुखातिब थी दोवा ही वो सरदारा जैसा रब ताला वही करे गालियों कंदो वा जेके दिलदारियों जहान जो रब दी दोवा जिब्रील रब जो न्यापो खड़ी आयो वा है मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान जो रब चादो फरमाए इन्ना सनुरदीका वो मोहम्मद करीम अलैहि सलाम रब फरमाए दो तुके एतरो तदीदा से जो तू राजी थी नी दे वला नसूका फी उम्मती का अबदा। और बिछड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम है रब जो पैगाम खड़ी आयो हां है रब जो न्यापो खड़ी आयो हां वाह तुने मुझे सरदार जो शान केड़ो न्यापो आंदो जो रब जे तरफों जिब्रील जे तो मुझे रब फरमाया तो मुझा बिछड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा तो के करे मायूस कोन कदा से अलम नशरह लक सदरका व वदअना अनका विज़रका अल्लज़ी अनकद ज़हरका फरफअना लक ज़िक्रका उहाजा का जे के रब दो फरमाए हबीब असा तो जे जिक्र के बुलंद कयो वा इन्ना अतैना कल कौसर और मोहम्मद करीम अलैहिस्सलाम असा तो के कौसर अता किया। सही बुखारी किताब रिकॉक बाबुल फिल हौस पानकर फरमाइंदा हिनमा मुरादा अल खैरुल कसीर कि अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइंदा हिनमा मुरादा रब पंज हबीब के खैर कसीर दी छडियो। हदीस किताब से मुस्लिम में किताब सलात में बाब हुज्जती मन काल अल बस्मलतु आयतुम मिन कुल्ली सूरतिन नबी करीम इस्लाम जो फरमाना पढ़ फरमाइंदा रब सी ने आयत के जरिए मुझे खुशखबरी दी गया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत के दिहाड़े सा तो के एड़ो हौज़े कौसर दीदा से जेते एतरात प्याला पहल होदा जेतरा आसमान ते तारा दुल से जो वो सरदार दुनिया जी ना आखिरत जो नेमत हिन के रसियो पियो न त ही सब शयूं तुझे ने
हिमशतु के जींदा दे हिमशतु के असाई यवासा का रब्बु का मकाम महमूदा असा जे सरदार शाह जे ते असा जी अख कांदी पुजे कोई यकीन जानो सब का वडा तसा जालिम मुसलमान पाण है पीर साहब जी गाल न चनाए पीरन जो मुनकिर दे वने को दस मौलवी साहब जी गाल हलाई मौलवी साहब जो मुनकिर ईसाई जो मुनकिर ईसाई जो मुनकिर उन्ने माशरे में रही रसूलुल्लाह जो समय हदीस छड़े रे कादल काने बल्कि हींअर असां मुसलमाननि जो हाल हुआ पीर जी गाल के मौलवी जी गाल के मुफ्ती जी गाल के वडेरे जी गाल के सरदार जी गाल के तरकाइंदे लहराइंदे बहानो कंदे अजीब तो लगे हदीस जो इनकार कर गाली काने का बुखारी पढ़ मुस्लिम पढ़ आऊं नथो मञा कहिड़े वॾे ज़ुल्म जी ॻाल्हि आहे असांखे ख़बर ई कोन्हे त कंहिंजी ॻाल्हि खे पिया चरियो इहो सरदार फरमाया साईं बस रब्बुक मक़ाम महमूदा ओ मोहम्मद करीम सल्लम अज़ान करीब जो के मक़ाम महमूद सां नवाज़ींदासीं मकाम महमूद चाहे सूरत तिरमिज़ी के अंदर अबवाब तफसीर के अंदर बाब सूरत इसरा के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा हिय शिफा इनमां मुराद हो टाइम क़यामत जो ॾींहुं हूंदो जेकॾहिं गहराई में वञूं था हयात हदीस के ॾिसूं था हिते पूरी ख़ल्क़ मौजूद आहे इंसान भी हूंदा जिन भी हूंदा हत्ता के पाण खे फरमाया तो डाचूं भी हूंदियूं उठ भी हूंदा बकरियूं भी हूंदियूं हे सभिनी जा हिसाब थियणा तरी ताजे मुझे सरदार जो शान पान फरमाइंदे एडे वडे टाइम ते हिसाब शुरू न पियो थींदो सख्ती जो आलम हूंदो सब चवंदा त हाणे की हिसाब शुरू थे के चऊं जो असांजी सिफारिश कन पान फरमाइंदा सॼी ख़ल्क़ मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वटि ईंदी ओ मिश्रा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तूं असां लाइ सिफारिश कर तूं रब जे हुज़ूर सवाल कर ते हिसाब शुरू दे पान फरमाए उन टाइम ते जॾहिं सॼी ख़ल्क़ मुंहिंजे साम्हूं बीठल हूंदी इहो जेको मुंहिंजो एज़ाज़ आहे इन खे अल्लाह जे कुरान मकाम महमूद के नाले से याद कयो हदीस किताब से इब्न हिब्बान में किताबुल फितर में बाब अखबारी सल्लम में नबी करीम इस्लाम ने फरमाना कान फरमाइंदा इहो वो एजाज लम युकिम अहदन कबली वलम युकिम अहदन बादी रब से उन दी मोके एड़ो मकाम रुतबो दर्जो दीदो न अगर मा के एड़ो मिलियो हुंदो न पोयन मा के मिलियो हुंदो फरमाए हिन सरदार ने रुजू क्यों एड़ो अजीम सरदार यकीन जाने हिकड़ी हिकड़ी शे ते गौर कंदा वञो ज़मीर गवाही दो रे तेड़ो तो कोई ही कोने को इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी फरमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान दा उन्हें दर्जे उन्हें मकाम जो मालिका रब ए रब जा फरिश्ता जे ते रहमत हुंदा मोकलिन दुरूद मोकलिन ई उहा जात मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नी सही मुस्लिम किताबुल ईमान बाबुल इसरा पाक करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा अल्लाह जे अमर सा जिब्रील ज़मीन ते आयो मुझे सीने के कट्टे मुझे दिल के कढी ज़मज़म जे पानी सा पाक करे धोई मुझे सीने में फिट कयो अगर पुछूंदा पूरी खल्क में वह केड़ी जात जेदी दिल ज़मज़म सा धोत अल्लाह ज़हन चे तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु जे दिल के जिब्रील धोतो वा ही उहा वाहिद जात फरमाया इदा क़रअतल कुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम जदे कुरान पढ़ो रब जे हुजूर दुआ के अल्लाह शैतान जे शर का बचाए दा इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन शैतान इंसान जो पथरो भेरिया शैतान जा शर शिकंजा तमाम घणान पर वाह मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी साथ हिकड़ी हिकड़ी आयत ते गौर कयूंदा हिकड़ी हिकड़ी हदीस से गौर कयूंदा ज़मीर वनी गो फैसलो थोड़े हेड़ो सरदार तो को आही कोने को सही मुस्लिम किताब सिफातुल मुनाफिकीन बाब तहरीश शयातीन पान फरमाइंदा बुधो मुजा सहाबियो पान फरमायो हर मानू जे पया शैतान छलेला सैयद अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए दो पान के सलाम ने मलिया गल की हर मानू जे पया शैतान छलेला सहाबा किराम पूछा कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्हारे पया शैतान छलेला नबी ने तायदार फरमायो हां मुझे पया में छलेला पर मुझे पुया जो शैतान जलिलो वो शैतान भी मुसलमान थी इसे मुस्लिम की हदीस तो पर फरमे फलम यअमुरुनी इल्ला बिखैर लगे तो खोड़ो कचेरी समझ में गाल पर फरमे है शैतान पर मुख्य सदी भली गाल कंदो शैतान भली गाल करे या मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे रफाकत जो असर ही खल्क में वाहिद जात जो फरमी वल्लाहु यासिमुका मिनन नास है मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तू जो मुहाफिज अल्लाह ये मेरी आयत नाज़िल थी सूरह तिरमिज़ी अबवाब तफसीर बाब सूरतिल माइदा हम आशा फरमाया थी मिश्रा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खीमे में हुजन तंबू में हुजन 14 सहाबा की जमात
अज रसूलुल्लाह जे खीमे जी चौकीदारी पी करे दुश्मनी जो आलम यहूदी भी मुखालिफ, ईसाई भी मुखालिफ, मुशरिकीन मक्का भी मुखालिफ, ये समझो सब का गना जहजा मुखालिफ या सा रसूलुल्लाह जी जाता ए जमाने में रहन पिया। अज मिठरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे तंबू जे बाहर चौकीदार भी चलन जिब्रील जी आयत खणी आयो। अम्मा आशा फरमाया दी नबी करीम अलैहिस्सलाम खीमे जी चादर हटाई अन फरमाइंदा या अय्युहन्नास वंसरिफू 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 वजी करे पंहिंजा कमकार कयो, वजी करे पंहिंजे धंधे दाड़ी सां लगी वञो। मुंहिंजे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अर्शन वारे अल्लाह खणी छॾियो आहे। अलैहिस्सलाहु बिकाफ़िन अब्दा फरमी मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मुहाफिजत ला अल्लाह काफिया फइन्नक बिअयुनिना ई दिलदारियों पे मिलन हो मिश्रा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ साजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू असा जे हर वक्त अखिन अग्यां वा। यो जरदा सही बुखारी पढ़ो, किताब सियाम पढ़ो, बाबुल विसाल पढ़ो, मस्जिद नबवी जो मंदिर आ जहनन ते जोर ॾियूं दिमागन ते जोर ॾियूं था। दिल चवे थी अड़ी मजलिस हुई शायद जमीन तेरी का मजलिस मची कान रही का। ईमान जा इखलास जा अजीम सितारा मोहम्मद करीम इस्लाम जी मजलिस में चमकन पिया। असहाबे किराम रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन सिद्दीक़ के ॾिसूं, फारूक के ॾिसूं, सोने उस्मान के ॾिसूं, सोने अली के ॾिसूं, सब इज्जत मां नबी करीम इस्लाम के ॾिठन साईं रोज़ो रखियो आहे। रोज़ो रखियो रोज़ो तो दुआ छुड़ा 12 कलाक जो फजर ते रखबो मगरिब ते खोले कढबो मगरिब ते ॾिठन त साईं रोज़ो खोलियो ई कोन्हे। सहाबा किराम ॾिसन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो ई कोन खोले। हिकड़ी हिकड़ी शइ खे नोट करण वारा पाक सलाम खे ॾिठूं इफ्तारी त कई नहीं कोन का, वरी रोज़ो, वरी ॿियो ॾींहुं बि रोज़ो, वरी न को सहरी न को इफ्तारी, रोज़ो ॿिए ॾींहुं बि ॾिठूं न सहरी न इफ्तारी, अञा ई रोज़ो। 3 ॾींहंनि ते मुसलसल नबी करीम सलाम रोज़ो रखियो आहे। बीच में सहरी इफ्तारी आही काने का सच्चा ताबेदार है। सो नबी दाऊद पढ़ो, किताब सलात पढ़ो, नबी से के नमाज की हालत में जूता लाहिंदे ॾिठो न पुछण न को करण वञी करे लाहे आए। पाण करीमन चो छो लाथो? जवाब देने साईं असां तव्हां खे ॾिठो ई हुक्म कोन ॻोल्हींदा, बस जी साईं करे पियो इहो करणो आहे। दुआ कयो अल्लाह असां खे भी इहो ईमान ॾे। हेॾे ॾिसो त 3 ॾींहंनि ते नबी करीम इस्लाम रोज़ो रखियो। सरदार जी तकादा छरणी काने वरी हिननि रोज़ो रखियो। टेम गुज़रियो, ॾींहं बि गुज़रियो, न खाधो न पीतो, थकावत जे करे वजूद पीला थी विया, ज़र्द थी विया, फिका थी विया, कमज़ोर थी विया। हाणे वरी में ॾियो ख़बर छाजे करे थकल आयो? अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां बि रोज़ो रखियो आहे जेको तव्हां खे रोज़ो रखंदे ॾिठो अथऊं। केॾा अज़ीम इंसान वेठा आहिनि पर असांजे सरदार जो शान केॾो अज़ीम आहे। हाणे वरी ॿुधो लस्तो क हयतकुम तव्हां मुंहिंजा केरु आहियो जहिड़ो मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हांजे साम्हूं रोज़े में हूंदो आहे मदीने जी सरज़मीन ते। न तव्हां मूंखे सहरी कंदे ॾिसो न मूंखे इफ्तारी कंदे ॾिसो, पर हक़ीक़त इहा त मुंहिंजो रब मूंखे सहरी बि कराईंदो आहे, इफ्तारी बि कराईंदो आहे, खाराईंदो आहे, प्यारींदो आहे। ही मिठरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान आहे। सारी दुनिया रब जे हुजूर जन्नत जा सवाल कंदी आहे। अल्लाह जन्नत अता फरमा, अल्लाह जन्नत अता फरमा, अल्लाह जन्नत अता फरमा। ओ मुसलमानों खुश थी वञो, तॾे तरफ जो कुरान फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। आलमी लेवल ते उन्हें कौम जो वैल्यू आहे जो कायद भला रुआ अदाकवान मुतहदा में खिताब पियो करे, पर जो उन्हें कायद के अंग्रेजी ते ठहियो पर उर्दू बि न अचे त ने कौम जी कहिड़ी वैल्यू आहे? कौमनि जी इज़त कायदनि सां आहे। ॾिसो था जॾहिं असांजा कायद के सोभ्याराईंदा, असांजे हुकूक ले विढ़ंदा, ॻाल्हाईंदा, मुआशरे में इज़त हूंदी आहे कायद सां। रब तो फरमाए मोमिनो ख़ुशि थी वञो, असां तव्हांखे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़ो कायद ॾिनो आहे। अहिड़ो कायद हदीस किताब से मुस्लिम किताबुल ईमान बाबू कौल ही सल्लम अन अव्वलुन नास यशफौ पान फरमाइंदा क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जी आला के केॾा नेक साले भलारा अंबिया और ख़ल्क़ केॾी आहे। हले कॾहिं दुनिया ॾई आहे का ख़बर कान्हे, हले कॾहिं रहंदी का ख़बर कान्हे। हेॾी ख़ल्क़
खल्क में हेडा नेक साले बलारा पर जो सरदार सबनी का आला पान फरमे अन अव्वल मन यकरो बाबल जन्नत सब पोया होदा पर जन्नत जो दरवाजो सब आग में खड़काईंदम तो औ मोहम्मद करीम अलैहि सलाम खड़काईंदम ए वरी के जुमलन ते गौर कयो पान फरमांदा जी जन्नत जो दरवाजो खड़काईंदम जन्नत जे दरवाजे जे अंदरे पासे जे को बीचल फरिश्तो हुंदो पुछा कंदो मन अंता ये दुनिया जी गाल न पी दे क़यामत का बाद जा मामलात पे दस्या वनल पाक करीम सलाम फरमाइंदा फरिश्तो पुछा कंदो मन अंता वो जन्नत जो दरवाजो खड़काण वाला तू केरा फअक़ूलु मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब दीदम मां मोहम्मद करीम अलैहि सलातो वसलाम ही तुझे मुझे सरदार जो शाना पान फरमाइंदा जन्नत के अंदर बीचल फरिश्तो जवाब दी दो उमिर तो ला अफ्तहु li ahadin क़ब्लका ऐ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतने का जन्नत जुड़ी या मुझे रब ही ते ड्यूटी लगाईया और फरिश्ता ही दर ऐसी न खोल जा जैसी तेने दर ते मोहम्मद करीम अलैहि सलाम नचे वो सरदार आजे जो शान मकाम एतरो जकन कुरान हकीम के पढ़ोदा दुनिया दे ते अंगुर खंदिया जवाब आसमान तलहंदोवा वकालू या अय्युहल्लज़ी नुज़िला अलैहि ज़िक्र इन्नका लमजनून मक्के वाला चौंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम तू मजनूआ तू दीवानो आ पागला अञा दुनिया जवाब न थी आसमान ता जिब्रील कुरान खयोंदो अचे वल कलमी वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून ओ मोहम्मद करीम अलैहि सलाम आसमान तो कुरान लाहे करे सा जवाब थारियो असा जो मोहम्मद मजनू कोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए हबीब तू मजनू कोनी को यो आजाता मके वाला चंदा फकालू लौला नुज़िल हादल कुरान अला जुमलतिन वाहिदा ही कुरान हिकड़े वारे छो कोन नाज़िल थियो कदे बुधूं ता अज 4 आयतूं लथियूं कदे बुधूं ता अज 6 आयतूं नाज़िल थियो हिकड़े वारे कुरान छो नाज़िल कोन थियो एतराज थियो मिसरे मोहम्मद करीम अलैहि सलाम ते पर वाह तुझे मुझे सरदार जो शान जवाब दुनिया न थी दे दुनिया के जोड़न वारो रब तो दे कदालिक लिनुसब्बित बिही फुआदका फरतल्लाहु तरतीला हबीब असीरा जवाब दियो ई कुरान आहिस्ता आहिस्ता सा इन्हें जे करे दा लायो तो तुजी दिल में हिकड़ी हिकड़ी गाल वेहदी वने अबा सल्लल्लाहु बशर रसूला चवंदा ही नबी तो बशरा नबी वरी बशर की दीनो एतराज दुनिया पी करे और देखा जिब्रील कुरान खयो दो अचे कुल्लु कान फिल अर्द मलाइकतु यमशूना मुतमइन्नीना लनज़लना अलैहिम मिनस समाई मलकर रसूला हबीब चईन जेकन जमीन ते फरिश्ता लहन हाथ नबी में फरिश्तो अचे या जेकन रहन इंसान था त नबी में इंसानन मा आयो वा जकन पान में वेही करे चवंदा माले हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक इनके की मनु खाए ब दो पिए ब दो एतराज करता है जिब्रील कुछ देर में कुरान घणी आयो वलकद अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन इल्ला इन्नहुम ला याकुलून ताम व यमशून फिल अस्वाक जिन अगिन नबीन के मनो दा उन्हन तो खाधो दे रब्बी फरमाया तो उन्हन तो पीतो थे वो हम तो बाजार में घूमदा हा जॾहिं उन्हनि खे नबी मञो त हिन नबी खे छो नथा नबी मञो बदनाम ज़मान अबू लहब छा चयो हो तब्बन लक अलहाज़ा जमातना नऊज़ बिल्लाह चए थो तुंहिंजा हथ भॼन तो असांखे इन लाइ गॾु कयो हो न रसूलुल्लाह जी ज़ात जवाब ॾिनो असहाब जवाब ॾिनो जिब्रील आसमान दा कुरान कयो थो अचे तब्बत यदा अबी लहब हथ उन्हें जा टुटनि जेको असांजे पैगंबर जे ही कलिमात चई फरमाई हिन सरदार खे सुञाणियो सुञाण खां पोइ तो को जवाब ही कोन थो दे पोइ तो को अकलमंदी आई कान्हे का पोइ केॾी सियाणप जो सुञाणप बि रखो पोइ वरी इन जी ॻाल्हि अचे चई यार इन जी त ॻाल्हि आहे पर फिलाणो बि हीअं थो चए पोइ तो अहमक चइबो बेवकूफ़ चइबो बेसमझ चइबो पर मैं सुञाणियो हिन जी ज़ात जी सची ताबेदारी कयो ऐं टियों कमु कहिड़ो अथव जे कामयाबी चाहियो था फरमी वत्तबउ नूरल्लज़ी उनज़िल मा कामयाब माण्हुनि जी टी निशानी कुरान जी पैरवी कंदा कुरान जे पोयों लगदा कुरान हकीम सां जुड़ी पवंदा छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि फरमाईंदा सही बुखारी में किताब अल इत्तिसाम बिल किताब व सुन्नह में इमाम साहब बाब कायम कयो आहे दलाइल जो बयान उते हदीस मुबारक आंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो पान फरमाईंदा अल्लाह मूंखे वॾा मोजज़ा ॾिना पर सब खां वॾो मोजज़ो कुरान आहे
अल्लाह जी नजर में सब का अजीम अल्लाह जो कलाम आ वो कलाम रब फरमाए इन्नहु लकुरान करीम। मालिक पान तो जब कुरान वडो शर्फ वारो किताब लकौल रसूल करीम शर्फ वारे फरिश्ते जो आंदला एडो अल्लाह जी जात के प्यारो वा रब तो हिंदा कसम करे काफ वल कुरानिल मजीद यासीन वल कुरानिल हकीम स्वाद वल कुरान इस जिक्र रब सी जा बजा कसम जो कने मैंने सब का वडो सच्चो किताब ही द अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फी हिंदी सदाकत में कोई शक ही कोई कुरान अरबियन गैर सी वजिल लअल्लहुम यत्तकून हर किस्म जे टेढ़ एब खम पाक कुरान अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब फलम यजअल लहू इवजा। यकीन जानो जी गालियूं बार बार रिपीटेशन थींदी थी वने हकीकत याद असा हर गाल का असा मुसलमान कुरान पढ़ण पढ़ायण बुधण बुधायण जो दौर हलियो वियो आ। ओली साहब के घुराए तो फिलाने शहर में आयो वा वडो पटको बथद वडी दिस्तार बथद वडो राज गड थियो वा 2 कलाकन जी तकरीर साईं कई अवाम झूमी वई आयत हिकड़ी भी कोन पढ़े हदीस हिकड़ी भी कोन पढ़ी डाढा किस्सा भला बुधाई डाढी शायरी भली बुधाई असल झूमी ये असा जो हाल दम कुरान वियो नबी करीम इस्लाम गालियों वियो चिहिन कुरान सा जुड़ी पो जे कामयाबी कामरानी चाहो था हिदायत मिलता भी हिन कुरान के जरिए सब का वडी हिदायत यो कुरान आ सब का वडी नसीहत इन हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन बिजाद फरमाए व मा हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन बिजाद फरमाए इन्नहु तज़किरा चौथी याद फरमाए कल्ला इन्नहा तज़किरा पंजी याद फरमाए व मौइज़तुल लिल मुत्तकीन छही याद फरमाए व इन्नहु लतज़किरतुल लिल मुत्तकीन। कुरान सब का वडी नसीहत दो कुरान सब का वडी हिदायत दो बल्कि ये समझो तो अल्लाह जी नसीहत दो हिकड़ी दुनिया वारन जी नसीहत वन पर मुसलमान मोटो कुरान नाही अल्लाह जी नसीहत फरमाइया अय्युहन्नास ऐ इंसानो कद जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम तवाने रब जे तरफों नसीहत अची चुकी आ। सबका वडो मानू चवंदा छा पढ़ूं छा बुधूं केजी बुधूं के दे वणूं रब जो कुरान फरमाए तो हिदायत चायो दा कुरान ने मोटी अचो या अय्युहन्नासु कद जाकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना फरमाई ही कुरान जे को सदा पर नूरा जे को इने कुरान दे पोया लगो कुरान के राहे मुस्तकीम देखारी लो कद जाकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाहु मन इत्तबा रिदवानहु सुबुलुस सलाम वयुखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर वयहदीहिम इलैहि सिरातम मुस्तकीमा। फरमाई ही कुरान तवा के सही वाट रे वठी वेंदो अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुखरिजन-नास मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर बिइज़्नि रब्बिहिम इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। रब दा सदन वालो सब का सच्चो किताब कुरान सबका सिद्धो ऐसा किताब कुरान सबका वरी मुकद्दस मुकद्दम नसीहत कुरान हर में इन्हें कुरान दे मोटी अचो इहा बगाल दो ये बुकोने तने जो एजाज रुगो पैगंबर के जमाने ते हुदो क़यामत ते कुरान महफूज आ हिन लैना जमहु व कुराना इन कुरान जा हाफिज असी आयो पर में इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन कुरान के नादिल भी असा कयो आ इने जान के बानी मुहाफिज भी असी आयो व इन्नहु लकिताबुन नज़ीर ला यअतीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फिही तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद। पर में इन किताब में न दुनिया अग्यों मिलावट करे सके थी न पोयों मिलावट करे सके थी है सारी दुनिया में करोड़े नुस्खा कुरान या तमा के मिलदा पर हर जाए ते कुरान सागोवा अचो इन्हें कुरान ना मन आरद अन्हु फइन्नहु यहमिलु यौमल क़ियामति विज़रा खालिदीन फीहि वसालहुम यौमल क़ियामति हिमला। पर भी जिन कुरान का मुंह मोड़ियो उन्हनि पंहिंजे वजूदन ते वॾो ज़ुल्म कयो आख़िरत ले वॾो वबाल तैयार कयो आ। सारी दुनिया जो कदर कंदा साजे खादे मीर पीर वजीर मुशीर उलमा फुक़हा सुलहा शुहदा सबनी जो कदर कंदा पर जे कुरान के छदे वेहंदा कदे बिन के कामयाबी नसीब कांदी दी। अल्लाह जो कुरान सोरो सी पारो सूरे ताहा फरमी मन आरद अन दिक्री फइन्न लहु मईशतन दनका उन जे जिंदगी मा बरकतों खसे वठना दे फनशरुहु यौमल क़ियामत आमा
इन मानू के जिन असांजे कुरान का मुंह मोड़ियो, जिन जे नज़र में हर शे जो एहतराम आ पर कुरान जो एहतराम कोने फरमी वाला शुरू यौमल क़ियामत अहमा एहरन नादानन के क़यामत जे दिहाड़े अंधो करे उथारींदासे। काल रब्बि लिमा हशरतनी अमा, पंहिंजे रब जे दर ते सवाल कंदा अल्लाह असां के तो छाजे ला नाबीन करे उथारियो वा वक़द कुंतु बसीरा, दुनिया में त ॾिसंदा हुयासे। जवाब केड़ो मिलंदो? काल कज़ालिका अततका आयातुहा व नसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा, दुनिया में तो तई असां जो कुरान पहुतो, असां जो आयतूं पहुतो तो मुंह मोड़े छड़ियो। थी कोंदो सके तो कुरान के छड़े साहिबे कुरान के छड़े के मंजिल माने चीटे कम करना पड़ना। अल्लाह जो हबीब अलैहि सलाम के खल्क में अजीम जानियो, अजीम जाने उन्हें सरदार के पोयां लगो, उन्हें ते नाज़िल करदा कुरान की पैरवी कयो। फरमी जने ये कम कंदो तो बुधो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, जिन भी ये ट्रे कम कया अल्लाह तो फरमाए आऊं ऐलान तो कया तो उहे कामयाब। गाल तो चिट्टिया न मुंझना न परेशानियों, बल्कि ये जर्नल कुरान कुरान दा आसान आ, ये आसान लफ्ज़ में बुधाए पे दीन चाहे हाने जरूरत आ मुखे तव्हां के पंज अकीदा दिसूं, पंजा नजरिया दिसूं, पंज तिजारतूं मामलात मसाइल हर शे। अज असांजे माशरे में केडी वडी दुख जी गाल है, कंहिंते भी तनकीद काने का, ही हकीकतूं दव जेके असांखे समझणियूं पवंदियूं। तव्हां खां त पुछां, हीअ रबिउल अव्वल जो महीनो शुरू थियो आहे, हीअ ॾिसो घटियूं गलियूं झंडियूं बत्थियूं, मुल्क में हिकिड़ी चमक दमक, सुभाणे ॿिए ॾींहुं ॾिसो त घटियुनि में घोड़ा निकिरंदा, उठ निकिरंदा, खच्चर निकिरंदा, उनखे हार पाता पिया हूंदा, जुलूस जलसा। नबी करीम इस्लाम करे ईअं कयो? कहिड़ी कुरान जी आयत मां ख़बर थी पए, कहिड़ी हदीस में असांखे ॻाल्हियूं मिलंदियूं, हीअ शयूं किथां आयूं आहिनि? वरी ख़बर कहिड़ी थी मिले, जो रबिउल अव्वल जो चंड ॾिठो हुनजी जन्नत पकी आहे। जन्नत एॾी सस्ती हुजे त पोइ बदर में उहद में खंदक में सहाबा किराम जाने जा नज़राना छो ॾियणा? ये शयूं किथां आयूं आहिनि? अल्लाह जा नेक साले बाना असां पंहिंजे हथनि सां दफ़न करे मट्टी विझी कपड़े जा 4 वार रखी हाणे ॿाहूं ॿुधी बीठा आहियूं, ही मुंहिंजी मुराद पूरी कंदो। तोखे कहिड़ी आयत इहो नज़रियो ॾिनो आहे, कहिड़ी हदीस खे इहो नज़रियो ॾिनो आहे? अल्लाह जो नेक साले बाना वफ़ात करे वियो, वॾो उन ते हिकिड़ो वॾी इमारत खड़ी करे पोइ हर जुमे ते हर सूमर ते हलो बाबा मर्द मायूं सभु हलो उते, छो फिलाणे खे औलाद कोन्हे थे, फिलाणो चाक कोन्हे थे, फिलाणे जो मसलो हल कोन्हे थे। ही कहिड़ी आयत मां असांखे ही नज़रिया मिलिया? मूंखे ॿुधायो, सभ खां भली क़बर तो हुई दुनिया में मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी, जीअं क़बर के जन्नत जे बागनि में को बाग कोठियो वियो आहे। कहिड़ी बि जमात जो केरु मुसलमान आहे हुनखे चवंदो अल्लाह खां डरी करे ॿुधा, कॾहिं ॿुधई त उन क़बर ते को सहाबी घेटो काहे आयो, छेलो काहे आयो, पाॾो काहे आयो, पुट जा वार न कूड़ी हली इन क़बर ते कोड़ींदसि। ॿुधाई अॼु ताईं कॾहिं के साहब चवे मुंहिंजी दिलि जी मुराद पूरी थी आहे, हलो मदीने में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी क़बर ते 5 सूमर 7 जुमाना चकर था लॻाई। ही किथां ॻाल्हियूं आयूं आहिनि? पोयां महीनो मारम जो गुज़रियो, घटी घटी गली गली किस्मा किस्म जा घोड़ा माण्हू ॿाहूं ॿधियो बीठा, कहिड़े बि मसलब जो आहे त मुसलमान घर जे कुरान ते ईमान दी, रसूलुल्लाह ते कलमो दई। ॿुधा कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़माने में ये कम कया? घर ते अलम खुतो पियो आहे, हुन में हथ जो पंजो लॻो पियो आहे, सुबुह थी न आहे ॿाहूं ॿधियूं न आहे। ही कहिड़ी आयत मां असां सिखिया? हो यकीन ॼाणियो चमदे ॾुख थो थिए, कहिड़ी कहिड़ी शइ छोड़ियूं असीं त ग़लतान में ग़र्क लॻा पिया। पर वरी वॾो ज़ुल्म अहिड़ो, केर बि पंहिंजो पाण खे नथो सुधारे, क़ुरान खे बदिलाइण जी कोशिशि थो करे। हदीस में कुरान में अहन को बि कोन्हे जो इन आईने जे साम्हूं पाण खे पेश करे। मुल सभु ॻाल्हि चिटी आहे, ॻाल्हि पधरी आहे, वाक़ई कुरान में ये ॻाल्हियूं कोन्हनि। अॼु खां पोइ इंशाअल्लाह ऐं तहियो कयो मजलिस पंहिंजी पुॼाणी ते थींदी, या बि पंहिंजी मंज़िल ते वेंदसि, तव्हां बि पंहिंजी मंज़िल ते रवाना थींदो। ही मजलिस त चाहे हयातियूं खुटणियूं हुनजी सभु हितां हली क़बर ॾे असांखे मोटणो आहे। अॼु दिलि में पको पुख़्तो अज़म करियो, इंशाअल्लाह सॼी ख़ल्क़ मां हर कंहिंखे छॾे करे सभ खां वधीक क़दर कंदासीं मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो। अक़ीदे खां वठी करे अमल ताईं, सियासत खां वठी करे रियासत ताईं, तमाम तर मामलात, नज़रियात, कारोबार, तिजारतूं, ॾेतियूं लेतियूं, लेन देन। अॼु चओ इंशाअल्लाह बाक़ी बचल ज़िंदगी अल्लाह जे कुरान जी इताअत ले वक़फ़ था कयूं, मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम ले वक़फ़ था कयूं।
रसूलुल्लाह जी पैरवी ने वक़फ़ता कयूं। अहले हदीस से जलसे जी इहा ही दावत मुसलमानों, इज्जत एहतराम सभिनी जी। पर अचो कुरान दे गड थियो, अचो मिठड़े मोहम्मद करीम इस्लाम ने गड थियो। दुनिया में असांजी कंहिंसां काई ज़ाती दुश्मनी कोन्हे, असीं कंहिंजी ज़ाती मुखालिफत कोन था कयूं। हिकिड़ो असांजो निमाणो अर्ज़ आहे, ॿुधो ख़ल्क़ में मोहम्मद करीम इस्लाम सब खां मुक़द्दम आहे, हुन जी हदीस सब खां मुक़द्दम आहे, हुन जो फ़ैसिलो सब खां मुक़द्दम आहे, ऐं गॾो गॾु अल्लाह जो कुरान मुक़द्दम आहे। कुरान ऐं साहिब कुरान सब खां अज़ीम आहिनि। इन जे पोयां लॻी करे असहाबे किराम अहल बैत इज़ाम मंज़िलूं माणियूं ऐं क़यामत ताईं इहा शाहराह खुली पई आहे। जेको बि क़यामत ताईं इन राह ते ईंदो, वमन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। सॼे खॿे वारनि खां पुछण जी ज़रूरत ई कोन्हे, अर्शन वारो पाण उते उहो कामयाब आहे। तो इंशाअल्लाह कुरान सुन्नत ते यकीन रखी बाक़ी ज़िंदगी रब ऐं रब जे प्यारे हबीब इस्लाम जे हुक्मनि जी ताबेदारी कंदासीं, दुनिया छॾे ॾींदासीं, पर हिननि खे कोन छॾींदासीं। वॾी बेवकूफ़ी चए बि जो इन्हनि खे छॾे ॾियूं दुनिया जे करे। अल्लाह अहकमुल हाकिमीन क़ियासुल मुस्तग़ीसीन मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।